सिंध जे बैराजन वटि पाणीअ जी संगीन खोट बरक़रार। पाणी 59.52 सेकड़ो थी वई आहे। सखर बैराज वटि खोट 71.3 सेकड़ो ते पहुती आहे। गुडू बैराज वटि पाणीअ में कुझु बहितरी आई आहे। गुडू बैराज ते पाणीअ में वधीक लाथ मथां वहिकिरो 21,151 रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि लाथ बद पाणी वहिकिरो 14,380 क्यूसिक ऐं कोटड़ी बैराज वटि 5,290 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। मंगला ऐं तरबेला डैम रन ऑफ रिवर ते हलंदड़ तरबेला डैम जो मथां ऐं हेठां वहिकिरो 17,300 रिकॉर्ड कयो वियो आहे। चश्मा बैराज वटि मथां वहिकिरो 25,867 क्यूसिक ऐं तुनसा बैराज वटि 26,930 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। तुनसा वटां खणत में घटाई हेठां वहिकिरो 26,430 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। काबुल नदीअ में लाथ सिंधूअ में पाणी छोड़ 10,600 क्यूसिक ते अची वई आहे। सिंध जे बैराजनि वटि पाणी जी संगीन खोट बरक़रार आहे। सखर बैराज वटि खोट 71.3 सेकड़ो ते पहुती। गुडू बैराज वटि पाणीअ में कुझु बहितरी आई आहे। गुडू बैराज ते पाणीअ में वधीक लाथ मथां वहिकिरो 21,151 रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि लाथ बद पाणी वहिकिरो 14,380 क्यूसिक ऐं कोटड़ी बैराज वटि 5,290 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। मंगला ऐं तरबेला डैम रन ऑफ रिवर ते हलंदड़ तरबेला डैम जो मथां ऐं हेठां वहिकिरो 17,300 रिकॉर्ड कयो वियो आहे। जॾहिं त चश्मा बैराज वटि मथां वहिकिरो 25,867 क्यूसिक ऐं तुनसा बैराज वटि 26,930 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। काबुल नदीअ में लाथ सिंधू में पाणी छोड़ 10,600 क्यूसिक ते अची वई आहे। सिंध जे बैराजनि वटि पाणीअ जी संगीन खोट बरक़रार आहे। सखर बैराज वटि खोट 71.3 सेकड़ो ते पहुची वई आहे। गुडू बैराज वटि पाणीअ में कुझु बहितरी आई आहे। गुडू बैराज ते पाणीअ में वधीक लाथ मथां वहिकिरो 21,151 रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि लाथ बद पाणी वहिकिरो 14,380 क्यूसिक ऐं कोटड़ी बैराज वटि 5,290 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। मंगला ऐं तरबेला डैम रन ऑफ रिवर ते हलंदड़ तरबेला डैम जो मथां ऐं हेठां वहिकिरो 17,300 रिकॉर्ड कयो वियो आहे। चश्मा बैराज वटि मथां वहिकिरो 25,867 क्यूसिक ऐं तुनसा बैराज वटि 26,930 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। तुनसा वटां खणत में घटाई हेठां वहिकिरो 26,430 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। काबुल नदीअ में लाथ सिंधूअ में पाणी छोड़ 10,600 क्यूसिक ते अची वई आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे सखर मां मुमताज़ बुखारी। जी मुमताज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सिंध जे टिनी बैराजनि वटि पाणी जी खोट साॻी रीति संगीन आहे। सिंध में पाणी वोकरा वधी जेके उनमें वोकरनि में घटिताई मुसलसल हलंदड़ आहे, पर थोरो पाणी गुडू बैराज वटि वधण खां पोइ उते थोरी खोट घटाई वई आहे। पर सखर बैराज वटि इंतहाई संगीन सूरत हाल थी वई आहे, जिते 71.3 सेकड़ो पाणी खोट रिकॉर्ड कई वई आहे। मुसलसल ते पाणी जी लाथ थी रही आहे, जंहिंजे करे सखर जा जेके चारई केनाल खाधे पासे जा आहिनि ऐं चार खाधे पासे जा ऐं 3 साॼे पासे जा आहिनि। उन्हनि में पाणी ॼणा ते वई आहे ऐं उते पाणी कुझु केनाल मुकमल तौर ते बंदि कया विया आहिनि, कुझु में पाणी 70 खां 90 सेकड़ो ताईं वधायो वियो आहे पाणी जो इहो वोकिरो। तो हिन वक़्तु जेकी सखर बैराज वटि पाणी जी खोट आहे, उन जो असरु समूरनि शाख़ुनि ते पइजी रहियो आहे। ऐं पंजाब में जेके पाणी जी सूरत हाल आहे उहा इन रीति आहे त जेके डैम आहिनि उहे रन ऑफ रिवर ते हलंदड़ आहिनि। तौसा बैराज वटां हिन वक़्तु पाणी जो खणत वारो अमल लॻभॻि बंदि कयो वियो आहे। उहो समूरो पाणी सिंध ॾांहुं छॾियो पियो वञे, पर उन मां उहो बि 26,000 क्यूसिक पाणी आहे जेको उहो सिंध में पहुचंदे ऐं जेको गुडू आहे उहो 20,000 क्यूसिक जे लॻभॻि थिए थो, यानी कि उतां 6,000 क्यूसिक पाणी जेको आहे उहो ज़ाया थी रहियो आहे या चोरी थी रहियो आहे या एवापोरेट थी रहियो आहे ऐं सिंध खां पहुचंदड़ पाणी मुसलसल लाथ वारे अमल में आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी मुमताज़ बुखारी तफ़सील ॾियण लाइ।